हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह ताला जे हक़ में, सलात व सलाम तमाम अंबिया रसूल मथे, ख़ास आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। हर महीने के पिंड जी जगह ते को न को तारीख़ में एज़ाज़ मिलियो आहे। रोज़े जे करे रमज़ान जी अहमियत वधई, उन ई महीने में क़ुरान मिलियो, उन ई महीने में क़द्र वारी राति, वरी रमज़ान पुठिया जेको महीनो अचे थो उन महीने खे एज़ाज़ मिलियो त ईद उन महीने में, तारीख़ में 12 महीनो ज़ुल्हिज्जा हुर्मत वारो महीनो उनखे एज़ाज़ मिलियो त हज उन महीने में, क़ुर्बानी पर उन महीने में, मुहर्रम खे एज़ाज़ मिलियो, इस्लामी तारीख़ जो अव्वल महीनो थियो। अॼु 1446 रबीउल अव्वल तंहिंजो ॿियो हफ़्तो, रबीउल अव्वल महीने खे पाण कीअं एज़ाज़ मिलियो तंहिंजे बारे में ॻाल्हि कंदासूं। रबीउल अव्वल उहो महीनो आहे जंहिं महीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया। सूमार जो ॾींहुं निकी पैदाइश जी तारीख़ जे किताबे में को पण इत्तिफ़ाक़ फिक्स यकीनी तारीख़ ठो सबूत न आहे। अहिड़ो दौर हो जंहिंमें मरण जनम तंहिंजो को ज़िक्र न आहे। अलगर्ज़ तारीख़ वारे वधारे ईअं लिखियो हुयो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रबीउल अव्वल जो हिन दुनिया में पैदा थिया। रबीउल अव्वल जो महीनो 9 तारीख़ वधारे तारीख़ दान सीरत निगार इन तरफ़ विया आहिनि। अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे पाण सीरत खे यादि कयूं, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खे यादि कयूं। पैदा थियो जॾहिं पाक पाण पियारो, मुंहिंजो मुरसल मीर मुचारो, सुहिणो सैयद सचो सुहारो, लॻो उभन में नींहं नकारो, 1400 ॾिस नूर नज़ारो, मुंहुं कुफार न थियड़ो कारो, मतो मजूसिन जे सिर मारो, आग उजाणी फिटल उतारो, हज़ारों साल होन हुलचारो, सुको दरिया सावक सारो, कोट धुबी वियो किसरा वारो, थियड़ा 14 कुंगरा चूर, मुल्क मोहम्मद क्यों मामूर। आम इंसाने में किरड़े ते बद है, जे किरड़ो काफ़र है, इब्राहिम अलैहिस्सलाम वारी आग इन फूकूं ॾिने पे ई वीचारे उन ते बद रही। आम उर्फ़ आम में ॿई बदपा विधी है। इज़राइल नाले हिकिड़े मलाइक ते जे माण्हूअ खे मारे ई थो। ॾिसो, इसराइल हिकिड़ो मुल्क आहे, उहो अलॻि, इज़राइल फ़रिश्तो आहे, पाण मड़े चवंदा जे उहो आहे, पाण हक़ीक़त में इज़राइल फ़रिश्तो माण्हूअ खे मारे नथो, पाण रुॻी बद आहे। नंढड़े किताबे में 2 खे पिया पाढ़ियूं, उहो मलकुल मौत आहे, अलॻि आहे। टेई बद पाण ते आहे जे बनी पछम वारा रसूलुल्लाह खे नथा मञे। अचो अॼु जुमे जे ख़ुतबे में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत, सूरत, अमल, मोहब्बत, नबीअ से इताअत, वफ़ादारी तंहिंजे बारे में ज़िक्र थिए। जाओ पाक रसूल रब्बानी, सुन्नत बीठल हो समदानी, कुंडी अखियुनि में कजल कानी, जुल्फ सिंगार लपाक पेशानी, सीरत सूरत सब सुल्तानी, ही ता नबूअत जी निशानी, एॾो रहम मथज़ रहमानी, कौन रसियो सू शक शैतानी, ही सर कदमन ता कुर्बानी, जीअस जीअरे मिलियो जानी, जमंदे क्या हूँ हमद हकानी, दोस्त खुदा जे ई दस्तूर, मुल्क मोहम्मद क्यों मामूर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे कहिड़ी पाण ख़ुशी है। मरहबा मुबारक मरहबा गोरे, सदक आयम सजण ओरे,
करियां गोरूं गोहर गुलज़ार सिर सैयद मोहम्मद जे मलारियूं मारिफत लायूं बहारियूं बख़्शिश आयूं कंहिं रब रहमतन वसकार सिर सैयद मोहम्मद जे फिटी हर जा बुतन बाज़ी तलब तौहीद तई ताज़ी लॻा कलमो पढ़ण कुफ़ार सर सैयद मोहम्मद जे असल दीन तौहीद है। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान एहसान जे बदिले एहसान ऐं तौहीद क़बूल कयो तव्हांखे जन्नत मिलंदी। फिटी हर जा बुतन बाज़ी तलब तौहीद तई ताज़ी लॻा कलमो पढ़ण कुफ़ार सर सैयद मोहम्मद जे जेको नबीअ जा विरोध हुआ मुखालिफ़ हुआ पाण हिकिड़ो ॾींहुं उन्ही खे कलमू पढ़णो पियो। हिजाज़ी हो तुंहिंजूं हजरनि ॾिनियूं ते शाहिदियूं शजरनि बुतन ईमान आंदो यार सर सैयद मोहम्मद जे हो तेतिरे सखी इनखे हूत न चइजा हूत मच्छी खे चवाइजे थो हूत न आहे होत आहे। हिजाज़ी हो तुंहिंजूं हजरनि ॾिनियूं ते शाहिदियूं शजरनि बुतन ईमान आंदो यार पथर पर नबीअ खे सलाम कंदा पिया हुआ। यतीमन साण यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे यतीमन साण यारे ग़रीबन साण गमखारी पिया के बुयूतन जा ॿार सर सैयद मोहम्मद जे शफ़ात साण उन महंदा न अड़िया उम्मती रहंदा जिनी ईमान आंदो यार सर सैयद मोहम्मद जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ातुल कुबरा जा हक़दार आहिनि। शफ़ात क़यामत वारे ॾींहुं नबीअ जे हथ में जाए पर शफ़ात उन लाइ कंदा जेको इख़लास ऐं मोहबत थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ाईंदा। चङनि चारई ॾिसियूं वासियूं पसी अहमद पुनियूं वासियूं सदके सदके सदक सद बार सर सैयद मोहम्मद जे नबी रहमतुल लिल आलमीन नबी इमामुल अंबिया नबी खातिमुर रसूल नबी मुज़म्मिल मुदस्सिर नबी शफ़ातुल कुबरा जो हक़दार नबी लिवाउल हम्द जो मालिक नबी मक़ाम महमूद जो धणी उहो नबी जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आजो मूं ज़िक्र ऊंचो आहे बुलंद कयो आहे। बेशक अल्लाह जा ऐसा न थिया आलम उजारिया तो अची 100 फिटल सालन संदा सरवर सुधारिया तो अची। दुनिया जी हालत ख़राब हुई कंहिं सुधारो आंदो दुनिया में कंहिं तौहीद आंदी कंहिं अमन अने अदलो इंसाफ़ आंदो उहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई अल्लाह जी धरती अमल से अदल से ईमान से भरे ॾिने। अल्लाह जा एहसान थिया आलम उजारिया तो अची आलम एतिरे दुनिया अल्लाह जा एहसान थिया आलम उजारिया तो अची 100 फिटल सालन संदा सरवर सुधारिया तो अची। मूं जिया जाहिल जॾा जानब जियारा तो अची तो जियारिस जी जियारा ए भला आए भले नबी तूं भले आवे तो जे अचण से जेको जाहिल क़ौमूं हुयूं उन में इल्म आया ज़ालिम क़ौमूं हुयूं उन में अदलो इंसाफ़ जा जज बनिया ऐं नबी तूं भले हिन धरती मथे आवे तो जो अचण मुबारक है। तू रसूलुल्लाह रहबर रहमतुल लिल आलमीन सैयदा सामाए तो सिंगार कयो सारी ज़मीन सॼी धरती सिंगार कयो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे थिया इनायत जा उहीरा असर असां रबी यमीन पिया वसन बू हल बिपारा ऐं भला आए भले ऐं नबी तूं भले आवे तो जे अचण से अहिड़ो थिए थो कर बूंदूं वसे पियूं आहे तूं मिठा मुरसल जॾहिं आए मठा मुनकर मुठा सैयदा सां माए तो थिया सभु जहाननि जा सुठा बाहर बर बागन मथे बरकत संदा बादल उठा विया लई सख़्तियूं सिहारा ऐं भला आए भला नबी तूं भले आवे
डिगे मथे सख़्तियूं हुयूं, ज़ुल्म हुआ, अन्याय हुआ, अंधेरा हुआ, पर जॾहिं नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मथे आयो तॾहिं अदल इंसाफ़, हक़ मिलियो, तौहीद मिली। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे मौली अहमद मल्ला रहमतुल्लाहि अलैह केतिरे प्यारे अंदाज़ में चवनि था त आलम ता ऊंधाई वेही जाओ जॾहिं मुरसल मकी घुम पाण घुमराई थई आयो जॾहिं अरबी नबी। आलम ता ऊंधाई वेही जाओ जॾहिं मुरसल मकी, आलम दुनिया हीअ ज़मीन तंहिं मथां ऊंधाई वेही, कुफ्र वियो, शिरक वियो, अन्याय वियो, अंधो क़ाइदो कानून वियो, तौहीद आ वई, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत आ वई, अल्लाह हिकिड़े खे सुञण वारा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खे साम्हूं सर झुकाइण वारा पैदा थिया। कॾहिं? जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़मीन मथे आया। घुम पाण गुमराही थी, ई गुमराही, ई ज़लालत ख़तम थी वई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण ते। काड़ो लॻो कुफरान खे, ओजर मिलियो ईमान खे, सजदो थियो सुभान खे आयो जॾहिं अरबी नबी। काड़ो लॻो एतिरो ख़तम थी वियो कुफर, ओझर मिलियो, रोशनी मिली ईमान खे, ईमान वधियो। कॾहिं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हिकिड़ो अर्ज़ु आहे त इस्लाम उतरो जुनू दीन है जेतिरी इंसानियत जुनी है। आदम अलैहिस्सलाम वटां इस्लाम आयो पे, अंबिया अल्लाह जी तौहीद इस्लाम जो पैगाम खणी आया हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आई, अने इस्लाम उहो जो हो, तौहीद हिकिड़ी जो हुई। केरु ईअं न सम्झे जे इस्लाम जी बुनियाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां आहे। तमामु अंबिया मुस्लमान, उन जूं उम्मतूं ऐं मुस्लमान हुयूं। इज़हार थी वियूं अॻु कथियूं, सौ सौ शुक्र सोड़ियूं लथियूं मिलियूं, हीअं न हीअं न हथियूं आयो जॾहिं अरबी नबी। वीचारा कमज़ोर हुआ, उन खे ताक़त अची वई आहे। ऐं जेको अॻु कथियूं अॻे कयूं पिए, यहूदीअ, नसारे, ईसाईअ जे नबी अचींदो, नबी अचींदो, उहो वाट नारे वेठा हुआ जे ई असांजे घराने मां पैदा थींदो। पण ई नबी मके में पैदा थियो, कुरैशी घराने में पैदा थियो, जंहिंजो प्यारो नामे नामे इस्मे ग्रामी मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्दुल मुनाफ बिन कुसै बिन किलाब बिन मुर्रा बिन गाब बिन लोही बिन फार बिन मालिक बिन नज़र बिन किनाना बिन मुदरिका बिन इलियास बिन मुज़र बिन नज़ार बिन महाद बिन अदनान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे अदनान सूदीअ पिंड जी पीढ़ी नसब सुणाए में त उतरे सिधी पाण खे पाण यादि रखियो खपे। पण पाण त 2-3 ॾोसलनि में मथे बि मुंझी पऊं जे हिन जो ॾाढो कयो आहे, हुन जो ॾाढो कयो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में पैदा थिया, हाशमी घराने में पैदा थिया, कुरैशी घराने में पैदा थिया। यहूदी नसारा वाट नारे वेठा हुआ जे इहा असां मां पैदा थींदो। आयो मिठो मुरसल मियां चमकिया हिदायत साहियां, कुर्बान कदमन दाथियां आयो जॾहिं अरबी नबी। नबीअ जे अचण सां हीअं में दिलि में हिदायत ऐं नूर मिलियो। अॻु में अकाबिर अंबिया परवर घणा पैदा कयासीं, सभु नमी नाइब थिया आयो जॾहिं अरबी नबी। नबीअ खां पहिरीं जेतिरा नबी हुआ, अंबिया रसुल, उन मिणी जी इमामत बैतुल मुक़द्दस में अल्लाह जे नबीअ कए। उहो नबीअ पुठियां नमाज़ पढ़िया, अॻियां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते उबा, यानी इमामुल अंबिया जी उम्मत पायूं ऐं पंहिंजो नबी इमामुल अंबिया आहे। ऊ घोट आलम कुल जञा, ऊ घोट आलम कुल जञा, कुर्बान कद मन था वञा, उम्मत कयो उल्को अञा आयो जॾहिं अरबी नबी। ऊ घोट आलिम कुल जञा, हर जंज जेको घोट खड़ी अचे, जैर घोट खे बख्शा बख्शी कई तरबला उहो ख़ुतबो पढ़ंदा। ई कंहिंजो ख़ुतबो आहे? ख़ुतबो कंहिं ॾिसियो? हर नमाज़ ते जेको आवाज़ थी थो, वरफ़ाना लक ज़िक्रक अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, बांगो जे गवाही ॾे थो, ऐं गवाही ॾियां थो जो अल्लाह जे सिवा केरु माबूद न आहे। उते इहा पण बांगे जी गवाही आहे, जाऊं गवाही ॾियां थो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी रसूल आहे, सचो रसूल आहे। हर घोट जैर जित जॾहिं
उनजी निकाह थिए थी त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुतबो ॾिसियल उते पढ़े में अचे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हर महफ़िल में थिए थो। ऊ घोट आलम कुल जञा कुर्बान कद मन ता वञा उम्मत कियो उल्को अञा उल्को एतिरे इंतज़ार उसीड़ो इंतज़ार में हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम इंसान जा नबी आहिनि, मुंदो सम्झ जा। उम्मत हिकिड़ी उहो उम्मत आहे जंहिं नबीअ खे मञियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी तरफ़ पण अलाह हलाए, अने उहो जंहिं नबीअ खे मञियो न आहे, नबीअ जो इनकार कयूं था, उन जी तरफ़ पण अलाह ताला नबीअ खे हलाए। ख़ासि करे न सम्झे जे नबी पंहिंजो आहे, सिर्फ़ु मुस्लमाननि जो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन, सारी दुनिया लाइ करे रहमत बणिजी करे आया। खुशबू कथेरियूं ख़ूब तर छटकार अंबर अतर सभई लता खौफो खतर आयो जॾहिं अरबी नबी। हर तरफ़ खुशियूं ऐं खुशबू फैली वियूं आहिनि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हीरन कयूं हुबकारियूं वरतियूं गुलनि गुलज़ारियूं बरसिया शहर बाज़ारियूं आयो जॾहिं अरबी नबी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण मथे ख़ुशीअ जी इंतिहा न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में अचणु रहमत जो बाइस आहे। अने पाला अल्लाह जो वॾो फज़ल आहे जे अल्लाह ताला पांखे आख़िरी नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती बनाए। उहो नबी जेको हिकिड़ो ॾींहुं आसमाननि जो सैर करे थो, अल्लाह आसमाननि जो सफ़र कराए थो। कयो सैर उब अफ़ज़ल उमी गोहर ॾिठा गुलशन घुमी मिलिया मलाइक हथड़ा चुमी आयो जॾहिं अरबी नबी। हिते नबीअ खे उम्मी चए में आयो। उम्मी एतिरे अनपढ़, क़ुरान में अल्लाह ताला पण उम्मी चए, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियल लिखियल न हुआ, को डिग्री न हुई, न को 7वीं 8वीं में केॾा निसार में नालो हो, न कंहिं मदरसे मां आलिम फाज़िल तंहिंजी डिग्री गिनी आया हुआ। पर अल्लाह ताला सीना खोले ॾिने, सीने में नूर भरे, ही इल्म ही दीन ही इरफान, हर तरह जी नेमत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई ॾिठे। पोइ नबीअ जे अचण मथे घोला घणा गम खार तां जा थिया आज़ार खां सरखा वीहन सरदार सां आयो जॾहिं अरबी नबी। नबी आयो त ऊंच नीच जा मड़ा क़ाइदा ख़तम थी विया। मामूली घोलो गुलाम पण वॾे कुरैशी भेरो उभी करे उन्हनि जी सफ़ में मिली करे नमाज़ पढ़ी सघियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दस्तरखान मथे घोला गुलाम पण भेरा वेही मानी खाधो खाई सघिया। ऊंच नीच मड़ा ख़तम। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया, घोला घोला घणा गमखार तां आजा थिया आज़ार खां सरखा वीहन सरदार सां आयो जॾहिं अरबी नबी। पोइ ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया सरकश वरी सालिम थिया अणजाण मां आलिम थिया आयो जॾहिं अरबी नबी। ई ज़ेरो ज़बर थिया एतिरे ख़तम थी विया। ज़ेर अखर मथे वेती, ज़बर हेठि वेती, मथला हेठि थी विया। हेठि थी विया यानी इन वारो ज़ुल्म ख़तम थी वियो, दादागिरी पूरी थी वई। कॾहिं जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया, ज़ालिम थींदा ज़ेरो ज़बर खलास बर्बाद। सरकश वरी सालिम थिया, सरकश हुआ ऊ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे कलमू पढ़ी करे ॿियनि जूं इज़तूं ऐं इस्मतूं बचाए लाइ करे पिंड जी ज़िंदगी ॾिनो। जंहिं माण्हुनि जूं इज़तूं ऐं इस्मतूं लुटाए में सारो पिंड जो सरमायो ज़िंदगी जो ख़तमु करे छॾियो हो, उहो सरकश वरी सालिम थिया अणजाण मां आलिम थिया। जंहिंखे कीअं हिन ते आयो, ही आंगूठा छाप हुआ, उहो क़ौमे जा इमाम थिया, उन क़ौमे खे दर्स ॾिनो, उन क़ौमे खे सबक़ ॾिनो, उन अदल इंसाफ़ जा झंडा बुलंद कयूं, उन अलाह जी हिकिड़ाईअ जा वञी नारा नगारा बुलंद कयूं। जंहिंखे आयो कीअं हिन ते अणजाण मां आलिम थिया, कॾहिं आयो जॾहिं अरबी नबी। पोइ हाणे पियो पां मथां मुंदो बिगड़ियल घणा बुनियाद खां आबा खां अजदाद खां आमेज़ थिया इरशाद खां आयो जॾहिं अरबी नबी।
अरबनि जी हिकिड़ी ख़सलत हुई, ख़ासी न हुई, उहे जेकॾहिं विढ़ंदा हुआ त वरे जा वरे पोइ वेड़ जारी रखंदा हुआ, मरी वेंदा हुआ, वरी इन जा बचा पैदा थींदा हुआ, तैर उहे पिया वैर गिनंदा हुआ। अहिड़ा बिगड़ियल घणा बुनियाद खां शुरू वटां अॼु बिगड़ियल हुआ, आबा खां अॼु दाद खां पिया ॾाॾे वटां जेको बिगड़ियल हुआ, आमेज़ थिया इरशाद खां। पर जॾहिं नबीअ जो हुकुम आयो कोलो ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो कामयाब थी वेंदा, ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार कयो जी तव्हांजी आहे, तैर पिंड जूं मड़े वीड़ी झगड़ा हिकिड़े पासे फिगाए, आमेज़ थिया इरशाद खां, तैर मड़े पिंड में गॾिजी भा भा थी विया। कॾहिं? जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। चौॾस चंगेरी चाल थी, ख़लक़त सजी ख़ुशहाल थी, आला अरब जी ॻाल्हि थी, आयो जॾहिं अरबी नबी। हिकिड़े गैर मुस्लिम किताब लिखे, तंहिंमें 100 दुनिया जा क़ीमती इंसान, उन में अवल नंबर ॾिने त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिने। त चौॾस चंगेरी चाल थी, ख़लक़त सजी ख़ुशहाल थी, आला अरब जी ॻाल्हि थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो जॻह जॻह ते हर कंहिंजी ज़बान में पियो अचे आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾींहुं राति कलाकनि जा कलाक अहिड़ो को लम्हे जो लम्हो नथो वञे जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र न थिए। हदीसूं जा दर्स आहे, वरी जेको क़ुरान जी तिलावत करे, वरी जेको ज़िक्रो अज़कार करे, ई ज़िक्रो अज़कार कंहिं ॾसियो? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पाण खे ॾसियो आहे। सदका सलातूं सौम सभु काइम थिया, क़ौम सभु आसियूं पुनियूं हलियूं, मसबु आयो जॾहिं अरबी नबी। ही निमाज़ूं, ही रोज़ा, ही सदका, ही ख़ैरात कंहिं सिखाया? अल्लाह मथां हुकुम नाज़िल कयईं, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रैक्टिकल करे ॾसे जे हीअं नमाज़ पढ़ो, हीअं रोज़ो रखो, हीअं सदको ॾियो। ठहरियूं ज़कातूं माल ज़र कारण ग़रीबनि जे गुज़र, थियड़ा निमाणिन ते नज़र आयो जॾहिं अरबी नबी। को अहिड़ा उसूल क़ाइमु थिया जेको हीणा रहिया, ग़रीब रहिया, लाचार रहिया, ॾियो ज़कातूं उन खे। ई नियम कंहिं नाज़िल कया? अल्लाह आसमान तां नाज़िल कयईं ऐं पाण ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुॼायूं। आतिश उजाणी पारसी हुई जा, अंधनि लहे आरसी, रहमत ख़ुदा हर जा रसी। उर्दू वारा हिनखे पढ़ंदा आतिश, ऐं सिंधी में पढ़ंदासीं आतिश, एतिरे आग टांडो भाए। आतिश उजाणी पारसी हुई जा, अंधनि लहे आरसी, रहमत ख़ुदा जी हर जा रसी। आयो जॾहिं अरबी नबी, कई आतिश परस्त, आग परस्त, ई पण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन से दामन मिलाईंदा, कदम से कदम मिलाईंदा, पिंड जो दीन धर्म खोटो अक़ीदो छॾे करे इस्लाम क़बूल कईंदा, नबीअ मथे कलमूं पढ़ाईंदा, पोइ उन आग मां हथ कढाईंदा। थियो रू ज़मीन ते ज़िक्र हक़, सालिक सिखिया सत जो सबक, हिक ॿिए मथां हरदम सदक। ऐं हिकिड़े ॿिए मथां क़ुर्बान थी वञे, हू हुनजे टेके में उबो, हुनजे टेके में उबो। कॾहिं? जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, तॾहिं एतिरी हमदर्दी ऐं ख़ैर खाई थी त हर कंहिं मथां सदक सदक घोरे घोरे ई मुस्लमान के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण से सबक मिलियो, अचण से तोहफ़ो मिलियो, अचण से इनाम मिलई। बैतुल मुक़द्दस में भलनि मुरसलनि पुठियां मिलनि मुरसलनि, नियतियूं नमाज़ूं निर्मलन, आयो जॾहिं अरबी नबी। इसियान में आसी बंदा, हैरान मोटन हर हंदा, गम गर्ग थियड़ा तिन संदा, आयो जॾहिं अरबी नबी। नबीअ जे अचण मथे पाण ख़ुशी आहे। आगे वॾा एहसान क्या मुश्किल मिड़न, आसान थिया अहमद मथा अरमान विया, आयो जॾहिं अरबी नबी। अल्लाह जा एहसान ई जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में नाज़िल थियो। हालांकि पहिरीं ॿिया घणा नबी आया, उहे अल्लाह जो एहसान, पर नबीअ जी नबूअत क़यामत सूदी हूंदी आहे। 100 गुण साहिब रब सगोरे, हरगिज़ पहुचो हिकु न थोरे, उछल इनायत सभु का ओरे, सदके सदके घोरे घोरे, आयम मीर मोहम्मद शाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु उम्मत लाइ वॾो सदको आहे, वॾी नेमत आहे। जां तूं घुरजांइ जन्नत जाने, ता मंझ पाक रसूल रब्बानी।
जंहिंजे मुंहं में नूर निशानी, जंहिंजी सीरत सूरत सभु सुल्तानी, जेको सरवर सभन जो सरदार। उहो नबी आयो मीर मोहम्मद घोट, जाओ जामन जो जामोट, प्रियम आए थी पालोट, खुश थई खलकत वेई खोट, वण टण वासिया थी वण फोट, चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट, किसरा जो पण करई कोट, अहिड़ो अरबी सो अणमोट, कहर कंबाया कुल कुफरान, वञा कुरेशियता कुर्बान, अहिड़े नबीअ मथा कुर्बान। 9 रबीउल अव्वल जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया, 12 जो वफ़ात करे विया, त 9, 10, 11, 12 न बिरियासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया 9 रबीउल अव्वल जो, पोइ 63 सियारा गुज़रिया, 63 ऊन्हारा गुज़रिया, 63 वठा गुज़रिया, 63 फेरा लुखूं लॻियूं हुयूं, मुंधाता मींहं आया हूंदा, 63 वरे पुठियां फिरी जहिड़ा रबीउल अव्वल आयो त 12 रबीउल अव्वल जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया। तकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात वारो ॾींहुं, तंहिं मथे जशन ऐं तक़रीब मनाइण ई पंहिंजो दिलि गवारा कंदो। जिन ॾींहुं मदीने जे अंदरि गम अने मातम तंहिंजो मंज़र हो, उमर फारूक जहिड़ा पण 12 रबीउल अव्वल वारे ॾींहुं होश छॾे करे चयूं त जेको चवंदो नबी वफ़ात करे वियो उनखे आउं मारे विझंदुसि। अबू बकर सिद्दीक़ सम्झाए, क़ुरान जी आयत पढ़ी तसल्ली ॾिनई। 12 रबीउल अव्वल, अने ही 12 रबीउल अव्वल जो झंडा लॻाइण, झंडा त मेड इन पाकिस्तान ई, जेको हैर आया आहीं 20-25 वरे थिया तंहिंखां मोहन ई झंडा हुआ न। 12 रबीउल अव्वल वारी ईद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात वारे ॾींहं जी ईद, तंहिंजी शुरूआत 3 सदीअ जी आहे। न नबीअ जे ज़माने में, न अबू बकर सिद्दीक़ जे दौर में, न उमर फारूक जी खिलाफ़त में, न उस्मान गनीअ जे 12-13 वरनि जी हुकूमत में, खुलफाए राशिदीन जे दौर में, खैरुल कुरून जे दौर में, सहबा इकराम जे ज़माने में, ताबईन जे ज़माने में इहे जश्न, ईद, झंडो, इहे वफ़ात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे कोई तक़रीब ज न हुई, बल्कि फातिमी शियो अरबिल जो बादशाह मलिक मुज़फ़र उन 4ठी सदी यानी 400 वरे पुठियां ई कढे 300 सदियूं 300 वरे 3 सदियूं गुज़री चुकी हुयूं। 4ठी सदी जे हले पे तैर ई तक़रीब कढे त करो खैरुल कुरून जे ज़माने में जेको कमु न हो, सहबा इकराम जे दौर में कमु न हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अमल न हो, ई दीन बनी सघे थो? हर नई चीज़ दीन इस्लाम जे अंदरि बिदत है, ने बिदत कोई ख़ासो कमु न आहे। नबीअ से मोहब्बत, नबीअ जे फरमाने मथे अमल, नबीअ से मोहब्बत, हदीसें के सीने से लगाइण, नबीअ से मोहब्बत, नबीअ वारी ज़िंदगी अपनाइण, बस इन चंद ॻाल्हि मथे। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।